अस्सलामुअलैकुम नाज़रीन, प्रोग्राम हार्ट इशू सां गॾु मां आहियां इसहाक कोलाची। नाज़रीन, मुल्क जी सूरत हाल ते पाण डिस्कस कंदासीं त मुल्क में हिकु सियासी सूरत हाल तमामु घणी जेका आहे पेचीदगी जी तरफ़ वञे पई। मुलाक़ातूं थियनि पियूं। कल सदर आसिफ ज़रदारी साहब ऐं मौलाना फज़लुर रहमान साहब जी बि मुलाक़ात थी हुई ऐं क़ौमी असेंबली जो इजलास थियो आहे। उन हवाले सां जेके पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि पाण में मुलाक़ातूं कनि पियूं जीअं 2/3 मेजॉरिटी हासिल करे जेको आहे क़ौमी असेंबली में का नई अमेंडमेंट आणे सघिजे, को नओं बिल आणे सघिजे ऐं उन खे आसानी सां पास बि कराए सघिजे। इन हवाले सां पाण डिस्कस कंदासीं। असां सां गॾु मौजूदु आहिनि शाकिर सोलंकी साहब, पाण सीनियर सहाफ़ी, तर्ज निगार ऐं सिंध टीवी जा इस्लामाबाद जा ब्यूरो चीफ आहिनि। अस्सलाम वालेकुम शाकिर सोलंकी साहब। सर, वॾी महिरबानी टाइम ॾियण लाइ। सर, अवां इक़्तिदार जे शहर में वेठा आहियो, छा ख़बरूं आहिनि इस्लामाबाद जूं? अॼु क़ौमी असेंबली जो इजलास बि थियो आहे, छा अपडेट्स आहिनि? क़ौमी असेंबली जो इजलास अॼु शुरू थियो आहे। इहो हफ़्तो 10 ॾींहं इजलास, इहो सेशन जेको आहे इहो जारी रहंदो ऐं हिन में अॼु जेको एजेंडा आहे उहो त आहे रूटीन जो 23 नुकाती एजेंडा आहे, जंहिंमें ध्यानु छिकायो 2 नोटिस आहिनि ऐं मुख़्तलिफ़ कमेटियुनि जूं जेके रिपोर्ट्स आहिनि उहे पेश कयूं वेंदियूं। मुबारक सानी केस जे हवाले सां बि रिपोर्ट आहे कमेटीअ जी, उहा बि पेश कई पई वञे। ऐं इन खां अलावा ही जेको सेशन हलंदो अॻिते सुभाणे परीहं ते परीहं, त इन में जेको चयो वञे पियो, जेको ॿुधण में अचे पियो त कुझु तरमीमूं या का आइनी तरमीम या कानून साज़ी जेका आहे उहा अची सघे थी, को बिल बि अची सघे थो। हिकिड़ो त इर्सा एक्ट में तरमीम जो बिल आहे, उनजे हवाले सां बि इहो ॻाल्हियूं हलनि पियूं त उहो बि शायदि इन सेशन में या अॻिले सेशन में अची सघे थो। ऐं उनखे बि उन में चेयरमैन जेको इर्सा हूंदो उनजे मुक़ररीअ जो जेको अख़्तियार आहे उहो वफ़ाक़ खे ॾिनो वेंदो ऐं वज़ीर आज़म खे ॾिनो वेंदो। इन खां अॻु हिन महिल ताईं जेको आहे चेयरमैन इर्सा जी जेका मुक़ररी आहे उहा ईअं थींदी आहे त सूबनि जा जेके मेंबर आहिनि, चइनी सूबनि जा, उहे रोटेशन ते वारे वारे सां जेके आहिनि उहे चेयरमैन थींदा आहिनि ऐं कुझु अरसे लाइ। ऐं इन हर सूबे खे जेको आहे चेयरमैन जो एज़ाज़ मिलंदो रहियो आहे। पर हाणे उहो चेयरमैन वफ़ाक़ जेको आहे उहो पंहिंजो जेको मेंबर आहे, वफ़ाक़ी मेंबर, उहो विड्रा कंदो ऐं विड्रा करे उनजी जॻह ते चेयरमैन जेको इर्सा आहे उहो मुक़ररु कंदो वज़ीर आज़म। इन क़िस्म जो बिल जेको आहे उनजी बि तयारी कई पई वञे ऐं उहो बि अची सघे थो। ऐं इन खां अलावा जजिस जे हवाले सां बि जेके ॻाल्हियूं हलनि पियूं, जेके सियासी जेके हल्का आहिनि ऐं सहाफ़ती हल्का आहिनि, उन्हनि ॿुधण में अचे थो त जजनि जी मुक़ररी ऐं जजनि खे हटाइण जो जेको तरीक़ेकार आहे उहो आहे 19 तरमीम में। पहिरियों 18 तरमीम में हुयो ऐं 18 तरमीम जॾहिं 2011 में रज़ा रब्बानी जे सरबराहीअ में 27 रुकनी कमेटी कई त उन वक़्तु इफ़्तिख़ार मोहम्मद चौधरी जेको आहे उहो चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान हुयो ऐं इफ़्तिख़ार मोहम्मद चौधरी उन 18 तरमीम खे न मञियो हो, जंहिंमें जजनि जी मुक़ररीअ जो बि ज़िक्र कयो वियो त जजनि जो मुक़ररीअ जो तरीक़ेकार हीअं हूंदो। उन में पार्लियामेंट खे, पार्लिमानी कमेटी जेका आहे उनखे वधीक अख़्तियार ॾिना विया ऐं सुप्रीम कोर्ट खे, चीफ जस्टिस खे ऐं जजनि खे घटि अख़्तियार ॾिना विया, जंहिंजे करे इफ़्तिख़ार मोहम्मद चौधरी उहा वापसि कई पार्लियामेंट खे 18 तरमीम ऐं उन्हनि खे चयो त हीअ असांखे क़बूल न आहे। ऐं सुप्रीम कोर्ट जो जेको आहे सुप्रीम जुडिशियल कमीशन जेका आहे, जेका जजनि मुक़ररी कंदी आहे, उनखे वधीक बाअख़्तियार बणायो वञे। उन खां पोइ जेको आहे 19 तरमीम जेका आहे उहा जजनि जे मुक़ररीअ जे हवाले सां कराई वई हुई। ऐं उन हाणे जेको आहे इन में छाकाणि त जेको रिज़र्व सीट्स जो फ़ैसिलो आयो आहे उन खां पोइ क़ौमी असेंबलीअ में तकरीरूं थियूं, क़ौमी असेंबली जो इजलास उन खां पोइ थी चुको आहे ऐं कादर पटेल बि दुआदार क़िस्म जी तक़रीर कई, वज़ीर कानून आज़म नज़ीर तारड़ बि तक़रीर कई ऐं ॿिन्ही इन ॻाल्हि जो ते ज़ोर ॾिनो हो त जजनि जी अपॉइंटमेंट्स जेका आहे उन जे हवाले सां इन ते नज़रसानी कई वञे ऐं आइनी तरमीम कई वञे ऐं जज जेके आइन वायोलेट कनि था या आइन रीराइट कनि था, हाणे आर्टिकल 63 जे हवाले सां बि जेका आहे उहे बि तहफ़ुज़ात पेश कया पिया वञनि त उनखे बि रीराइट कयो वियो आहे। ऐं इन तरीक़े सां जेका रिज़र्व सीट्स जे हवाले सां बि उहे ख़ुदि ब जज लिखी चुका आहिनि, जस्टिस अमीनुद्दीन ख़ान ऐं जस्टिस मुइन अख्तर अफ़गान जेको आहे उहे लिखी चुका आहिनि त हीउ जेको फ़ैसिलो ॾिनो वियो आहे इहो उन्हनि आर्टिकल लिखिया आहिनि ऐं शिकूं बि लिखियूं आहिनि त इन्हनि आर्टिकल्स ऐं इन्हनि शिकुनि खे मुअत्तिल करण खां सवाइ इहो फ़ैसिलो ॾेई ई नथो सघिजे। यानी इहे मुअत्तिल करे
पोइ सम्झो फ़ैसिलो ॾेई सघिजे थो, त लिहाज़ा इहे मुअतल करे कयूं वयूं आहिनि अमली तौर ते जेके शिकूं आहिनि या आर्टिकल आहिनि जजनि जे तरफ़ां, मुअज़िज़ जजनि जे तरफ़ां 8 जेके जज आहिनि, इन जे करे पार्लियामेंट खे बि इन ते रिज़र्वेशन आहिनि। ऐं इहो त कादिर पटेल त इहा बि ॻाल्हि कई त जे इहो आइन तोड़ण जे मुतरादिफ़ आहे, ऐं आइन तोड़ण जेको आहे आइन खे मुअतल करणु या रीराइट करणु इहो बि आइन तोड़ण जे मुतरादिफ़ आहे। ऐं आइन तोड़ण जी जेका सज़ा आहे उहा आर्टिकल 6 आहे, गद्दारी जो उन ते केस लॻी सघे थो। इन जे करे इहो इन ते हुकूमत जेका आहे उहो सोच वीचार करे पई। पर हाणे जेको इजलास शुरू थियो आहे सेशन, इन में फ़िलहाल हुकूमती इत्तेहादी जमातूं नून लीग पीपल्स पार्टी इहे मुशावरत कंदियूं पाण में, ऐं एमकेएम सां ऐं ॿियूं जेके जमातूं इत्तेहादी आहिनि, ऐं उनखां पोइ पीटीआई सां बि शायदि इन ते राबितो कयो वञे। पर फ़िलहाल जेको आहे हुकूमती जमातूं जेके आहिनि उहे पाण में इन ते मुशावरत करे रहियूं आहिनि। जी सर, छा थो लॻे अव्हांखे जीअं सदर साहब मुलाक़ात करे पियो अपोजिशन सां, ख़ासि तौर ते JUI जे सरबराह मौलाना फज़लुर रहमान सां मुलाक़ात थी आहे, तव्हांखे छा थो लॻे सर, मौलाना साहब हुजे या अपोजिशन पार्टियूं हुजनि, उहे हुकूमत खे 2/3 मेजॉरिटी लाइ सपोर्ट कंदा? ॿ ॻाल्हियूं हलनि पियूं मौलाना जी ऐं ज़रदारी साहब जी मुलाक़ात जे हवाले सां, छाकाणि त हिन महिल ताईं ज़रदारी साहब सदर बणजण खां पोइ पहिरियों दफ़ो मौलाना ॾे वियो आहे। ऐं हिननि ॾींहंनि में जॾहिं ही टाइमिंग जेका आहे इहा ॾाढी इम्पॉर्टेंट सम्झी पई वञे, त जॾहिं हुकूमत खे 2/3 मेजॉरिटी जेका आहे उहा खसी वई सुप्रीम कोर्ट जे 8 जजनि जे फ़ैसिले तहत, ऐं उनखां पोइ वरी कानून नओं जेका तरमीम जो जेको इलेक्शन एक्ट आहे, इलेक्शन एक्ट उन में तरमीम कई वई ऐं नओं कानून ठाहियो वियो, त जंहिं में इहो लिखियो वियो आहे त माना इहो उन नए कानून खां पोइ मुअज़िज़ जजनि जो जेको फ़ैसिलो आहे उहो बक़ौल पार्लियामेंटेरियंस जे त उहो गैर मुअसर थी वियो आहे। छाकाणि त जॾहिं कानून अहिड़ा फ़ैसिला मौजूदु आहिनि सुप्रीम कोर्ट जे 14 जजनि जा बि 6 जजनि जा बि अलॻि अलॻि 2-3 फ़ैसिला खोड़ सारा फ़ैसिला मौजूदु आहिनि जिन में जज लिखी चुका आहिनि त जेको फ़ैसिलो सुप्रीम कोर्ट जो या कंहिं बि अदालत जो आइन जे कंहिं आर्टिकल सां या कंहिं कानून सां मुतसादिम हुजे त उहो त इदारा उन ते अमल उन फ़ैसिले ते अमल दरामद करण जा पाबंद न आहिनि। इहो सुप्रीम कोर्ट जा फ़ैसिला मौजूदु आहिनि, खोड़ सारा फ़ैसिला। इन जे करे हीउ जेको कानून मंज़ूर कयो वियो यानी इलेक्शन एक्ट में जेका तरमीम कई वई, उन तहत सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो जेको आहे उहो गैर मुअसर थी चुको आहे। लेकिन अञा ताईं उहो फ़ैसिलो जेको तफ़सीली फ़ैसिलो अचिणो हुयो, जेको 15 ॾींहंनि जे अंदरि ॾियणो हूंदो आहे, उहो अञा ताईं फ़ैसिलो न अची सघियो आहे सुप्रीम कोर्ट जे 8 जजनि जो तफ़सीली फ़ैसिलो। ऐं इलेक्शन कमीशन बि सीटूं जेके सुप्रीम कोर्ट वापसि वठी नून लीग पीपल्स पार्टी ऐं JUI ऐं ॿियनि जमातनि खां, त उहे PTI खे ॾिनियूं सम्झो, जेके मख़सूस निशस्तूं आहिनि, त उहे हाणे उहे इलेक्शन कमीशन उन ते अमल दरामद न कराए सघियो आहे। न PTI खे मिली सघियूं आहिनि अमली तौर ते, न वरी जेको आहे जेके ॿियूं जमातूं आहिनि उन्हनि खे मिली सघियूं आहिनि। 2/3 मेजॉरिटी हुकूमत वटि हिन वक़्तु कोन्हे। ज़रदारी साहब जी मुलाक़ात जो मक़सदु हिकिड़ो इहो बि थी सघे थो, जेको ॿुधण में अचे थो, त ज़रदारी साहब मौलाना खां शायदि वोट वठणु वियो आहे त आइनी तरमीम जेकॾहिं थिए थी त तव्हां उन ते असांखे वोट कयो। ऐं 2/3 मेजॉरिटी लाइ हुकूमत खे ॿिया बि माण्हू खपंदा आहिनि। थी सघे थो PTI में को फॉरवर्ड ब्लॉक ठाहियो वञे, PTI जा माण्हू टोड़िया वञनि। अॻ में तव्हां हिकिड़ो सीन ॾिठो हूंदो, सिंध हाउस बि आबाद थियो हो तहरीक अदम एतमाद जॾहिं इमरान ख़ान जे ख़िलाफ़ आंदी पई वञे, त उन वक़्तु बि हिकिड़ो ग्रुप जेको आहे PTI छॾे अची सिंध हाउस में अची जेको पनाह वरिती हुई ऐं उन वोट ॾिनो हो इमरान ख़ान जे ख़िलाफ़ तहरीक अदम एतमाद वज़ीर आज़म जे ख़िलाफ़। त इन क़िस्म जूं बि शायदि इहे ॻाल्हियूं जेके हलनि पियूं, इन क़िस्म जी बि का मूव थी सघे थी त 2/3 मेजॉरिटी पूरी करे उन खां पोइ ठीकु आहे सर, वॾी महिरबानी सर शाकिर सोलंकी साहब, अव्हां क़ीमती टाइम ॾिनो। नाज़रीन, प्रोग्राम जो वक़्तु जारी आहे। नाज़रीन, मुल्क में दहशतगर्दी ॿीहर कर खणी रही आहे। कॾहिं किथे वज़ीरिस्तान ते दहशतगर्दियूं कार्रवायूं कनि पिया, वरी किथे बलूचिस्तान में थिए पियो। अॼु ताज़ो ई बलूचिस्तान में कार्रवाई कई वई आहे, जंहिंजे नतीजे में जवाबी कार्रवाई फोर्सिस जी तरफ़ां बि कई वई, जंहिंमें पुलिस जवाननि बि शहादत माणी आहे। ISPR रिपोर्ट बि जारी कई आहे त उनमें तक़रीबन 23 जे क़रीब जेको आहे माण्हू जेके आहिनि उहे शहीद थी विया आहिनि। ऐं उनखां अलावा जेका आहे 12 खां 14 जेके आहिनि ऐं जवाननि शहादत बि माणी आहे। उन सां गॾु गॾु जेके दहशतगर्द आहिनि उहे बि इन में फौत थी विया आहिनि। सिक्योरिटी फोर्सिस जवाबी कार्रवाई कई। हींअर असां सां गॾु मौजूदु आहिनि सीनियर सहाफ़ी, सीनियर तजनिगार जी नवीद अकबर साहब, वॾी महिरबानी, अव्हां असांखे टाइम ॾिनो।
जी नवीद अकबर साहब, ये बताइएगा कि आज दहशतगर्दी के हवाले से आज बलूचिस्तान में दहशतगर्दों की कार्रवाइयाँ हुई हैं जिसमें मासूम जो शहरी हैं वो भी कत्ल हो चुके हैं, उसके अलावा जो है पुलिस के जो जवान हैं वो भी शहीद हो चुके हैं। तो आप इस हवाले से बताएं कि दहशतगर्दी को कंट्रोल करने में हुकूमत क्यों नाकाम है और क्यों बेहतरी नहीं आ रही इसमें? जी बिल्कुल, आपका सवाल बड़ा बरमहल है कि क्यों ऐसा हो रहा है और क्यों ये कंट्रोल नहीं हो रही। लेकिन इसमें आप ये देखें कि बलूचिस्तान में ये पहली दफा नहीं है कि मासूम शहरियों को बसों से नीचे उतारा गया, उनके आईडी कार्ड चेक किए गए और जिनका ताल्लुक नहीं था वहाँ से, जिनका ताल्लुक बलूचिस्तान से नहीं था, उनको शहीद कर दिया गया। तो ये ऐसा पहली दफा नहीं हो रहा है और हुकूमत क्यों नाकाम हो रही है, यकीन आप देखें कि बलूचिस्तान में इंसर्जेंसी बहुत ज्यादा है और आपके इल्म है कि सिक्योरिटी फोर्सेज जो है वहाँ पर मुसलसल जो है ऑपरेशन कर रही है, उनके मुसलसल कोशिश कर रही है, लेकिन उसमें वक्त लगता है और यकीनन जो है इसमें थोड़ा सा आपको देखना होगा कि सिक्योरिटी फोर्सेज जो है वो अपने तय भरपूर कोशिश करें। लेकिन बलूचिस्तान की सूरत ऐसी है, आपको पता है कि वसी संगलाफ एरिया है, उसके अलावा ऐसे दूर दूर तक आबादी है और यह मुमकिन नहीं होता इतनी बड़ी सड़कों को, इतनी बड़ी शाहराहों को, इतने बड़े इलाके को जो है उसको सिक्योरिटी देना। तो ये वजूहत भी है जिनकी वजह से ये सारी इस तरह की कार्रवाइयाँ हो रही हैं, या इस तरह की कार्रवाइयाँ को जो है वो आप कह सकते हैं कि हुकूमत इसमें नाकाम जो है उसे आप देखें अमन अमान बजाई तौर पर तो सूबाई मामला है और इसमें जो सूबा बलूचिस्तान की हुकूमत है उसके पास क्या वसाइल की भी कमी है और उतनी ज़्यादा उनके पास पुलिस फोर्स और नेवी नहीं है कि पूरे जितने इलाके हैं सबको जो है वहाँ पे कंट्रोल किया जाए। सिक्योरिटी फोर्सेज और खासकर मिलिट्री जो है वो भी बहुत सारे इलाकों में अपना काम कर रही है, लेकिन शहरी इलाकों में तो ये कामयाब है, लेकिन जो देहाती इलाके हैं, ये ऐसे इलाके जहाँ पे कंट्रोल में की एरिया दूर है, वहाँ पे ये मुमकिन और मुश्किल हो जाता है। जी सर, आज वज़ीर आला बलूचिस्तान जो हैं सेंट्रल पुलिस क्वेटा में उन्होंने इजलास तलब कर लिया है और उन्होंने जो कहा है कि हम दहशतगर्दी के ख़िलाफ़ जंग लड़ रहे हैं और हम इसके ख़िलाफ़ सख्त कार्रवाई करेंगे और उन्होंने फौज पुलिस और दीगर सिक्योरिटी फोर्सेस को भी वहाँ पे तलब किया है। तो क्या समझते हैं आपको बेहतरी आएगी? क्योंकि ये जो होता है एक प्लान बनाना वो बड़ा मैटर करता है। तो अभी अगर CM बलूचिस्तान जो है वो क्या स्ट्रेटजी देंगे और क्या उसमें बेहतरी आएगी? आप देखेंगे हमारे जो सिक्योरिटी के इदारे हैं, खासतौर पर मिलिट्री है या एसपी बलूचिस्तान की तैनात है, उनकी तो भरपूर कोशिश है, उनकी तरफ से इकदाम किए जाते हैं। दहशतगर्दी और इंसर्जेंसी और जो शिद्दत पसंदी है उसके खिलाफ ऑपरेशन भी किए जाते हैं। आपकी इल्म है कि बहुत दफा जो है बहुत सारे इंसर्जेंट्स जो है उनको की गई है। बुनियादी मसला ये कि आज का मामला नहीं है, ये आपने देखोगे तवील अरसा हो गया, कई दहाइयाँ गुजर गई जब यहाँ पे जो पंजाबी या जो गैर बलोच आबाद है पाकिस्तान में, या जो यहाँ पे मेहनत मजदूरी करने के लिए वो ज्यादातर ताल्लुक मजदूरी से है या यहाँ पे काम की तलाश में आए हुए हैं, उनको जो है चुन चुन कर बसों से उतार कर हलाक किया जाता है, शहीद किया जाता है, उनकी जानें दी जाती हैं। तो सिक्योरिटी फोर्सेज और तमनाफत करने वाले इदारों की तरफ से इस अज़म का आता और इजहार भी किया जा रहा है बार बार के ऐसी जो बलूचिस्तान के अमन को, बलूचिस्तान के इस्तेहकाम को, बलूचिस्तान की खुशहाली को खराब करने की जो कोशिशें हैं वो कामयाब नहीं होने दी जाएंगी। इस हवाले से हुकूमत अपने भरपूर कोशिशें कर रही है, भरपूर इक़दाम कर रही है, लेकिन आप ये भी देखना होगा कि ये जो दहशतगर्द हैं या ये जो इंसर्जेंट्स हैं, शोरश पसंद हैं, इनको कहाँ से इनको ये फंड मिलते हैं, कौन इनके पीछे है, कौन से कुत्ते हैं। यकीनन जो लोग इनको फंड करते हैं, जो इनको सूलतकारी का काम करते हैं, उनके खिलाफ भी कार्रवाइयाँ जो है वो यकीनन तेज की जाएंगी। इस कदम के अदा किया गया, जब कार्रवाइयाँ तेज की जाएंगी तो उम्मीद की जानी चाहिए कि सूरत बेहतर होगी। जहाँ तक पुलिस की बात है, बलूचिस्तान बहुत सारे एरियाज हैं जहाँ पे पुलिस नहीं है, नेवी है, और पुलिस की जो ज्यादातर नफरी है वो शहरी इलाकों में है। तो यहाँ पे जरूरत यह है कि जो इतने वसी और अरीज बलूचिस्तान है, तो आपको पता है कि आबादी के लिहाज से 40% पाकिस्तान जो है वो बलूचिस्तान है, तो मुश्किल हो जाता है कि महदूद वसाइल के अंदर रहते हुए इस सारे इलाके को जो है वहाँ पे महफूज बनाया जाए। लेकिन उसके बावजूद सिक्योरिटी फोर्सेज और हुकूमत की भरपूर कोशिश है कि ऐसे इकदाम किए जाए, ऐसी कोशिश की जाए कि ये इलाका जो है वो पुरअमन हो। बलूचिस्तान की खुशहाली के खिलाफ जितने इकदाम किए जाते हैं, जितनी कार्रवाइयाँ की जाती हैं दहशतगर्दी की, शिद्दत पसंदी की, उनको रोका जाए। इस हवाले से मुसलसल जो है आपने देखा हो कि एफसी और आर्मी की मुसलसल जो है बेकार अमल है। इसके साथ साथ हमारी जो कानून नाफिज करने वाले इदारे पुलिस है, लेडीज है, वो भी
भरपूर किरदार अदा करते हैं, उनके जवान जो है वो कुर्बानियाँ देते हैं। अभी आज के वाक़या जिसकी हम बात कर रहे हैं, इसके भी अगर हम ले लें तो आपने देखा कि 14 सिक्योरिटी फोर्सेज और कंट्रोल करने वालों के जो एहलकार हैं वो शहीद हुए, जिनमें 10 जो है उनके ताल्लुक आर्मी से और 4 का ताल्लुक जो है वो दीगर जो पुलिस और दीगर इदारे उनसे है। तो ये लोग देखें अपनी जानें कुर्बान करके अपने वतन की हिफाजत के लिए लगे हुए हैं। तो हमें यकीन कामिल रखना चाहिए कि एक वक्त आएगा और इंशाल्लाह जल्द आएगा कि सियासत पसंदी और शिद्दत पसंदी जो है असली पसंदी का खात्मा होगा, और जो शर्त पसंद है वो जो है वो अपने हथियार डालेंगे। इसके लिए हर तरह से कोशिश जो हुकूमत की तरफ से भी की जा रही है, और दूसरी तरफ से ये भी कोशिश है कि जहाँ पे सियासी मसाइल है उसको सियासी तरीके से हल करने की जरूरत है। जी ठीक है, बहुत शुक्रिया नवीद अकबर साहब, आपने हमें टाइम दिया। नाज़रीन, प्रोग्राम जो है जारी है, हिते वक्त हुआ है ब्रेक जो, हिते वठंदासीं शॉर्ट ब्रेक, विल बी राइट बैक। वेलकम बैक नाज़रीन। पाकिस्तान इंजीनियरिंग काउंसिल चूं ताज़ो ई चूंडूं थियूं आहिनि, उनमें पाकिस्तान इंजीनियरिंग काउंसिल में पाण हाईलाइट कंदासीं त कंहिं कामयाबी हासिल कई आहे ऐं केतिरी अचीवमेंट उन्हनि जेके आहिनि हासिल कयूं आहिनि, ऐं उनखां अलावा ऐं फ्यूचर जा कहिड़ा टारगेट्स आहिनि, कहिड़ा प्लेन्स आहिनि, इन मामले ते पाण डिस्कस कंदासीं। असां सां गॾु मौजूदु आहिनि इंजीनियर ज़ैनुल आबदीन खोड़ो साहब ऐं इंजीनियर नवाज़ खोड़ो साहब। सर वॾी महिरबानी अव्हांजो टाइम ॾियण लाइ। सभ खां पहिरियां इंजीनियर तव्हां ॿुधाइजो सर ज़ैनुल आबदीन साहब, त पाकिस्तान इंजीनियरिंग काउंसिल जे कंहिं कामयाबी हासिल कई आहे ऐं केतिरी सरसे खां कामयाबी हासिल कई आहे, उन हवाले सां थोरो ॿुधायो। बेसिकली माशाल्लाह इंजीनियरिंग काउंसिल में जेको आहे पैनल TEP द इंजीनियर्स पाकिस्तान भी सुठी कामयाबी हासिल कई आहे, जंहिंमें हिकु उन्हनि सीनियर वाइस चेयरमैन इंजीनियर डॉक्टर सरोज हशमत लोधी साहब कामयाबी हासिल कई आहे। उन खां अलावा वाइस चेयरमैन पंजाब सोहेल आफ्ताब कुरैशी साहब कामयाबी हासिल कई आहे। ॿियो सूबाई वाइस चेयरमैन बलोचिस्तान इंजीनियर मीर मुजीबर रहमान कामयाबी हासिल कई आहे। इन खां अलावा 14 GB मेंबर इलेक्ट थिया आहिनि, जंहिंमां 7 पंजाब जा, 4 सिंध जा ऐं 2 KPK जा ऐं 1 बलोचिस्तान जो। उन खां पोइ ॿियो जेको पैनल आहे NEA ऐं PEG, उन्हनि बि तक़रीबन 18 GB जूं सीटूं खटियूं आहिनि, ऐं हिकु वसीम नज़ीर बि आई थिंक उन्हनि जे पैनल सां तालुक़ रखे थो, जेको चेयरमैन थियो आहे पाकिस्तान इंजीनियरिंग काउंसिल जो। इन खां अलावा ॿिया बि मिलियल जुलियल आहिनि। बाक़ी टोटल GB मेंबर जेके हूंदा आहिनि 40 हूंदा आहिनि, जेके 19 पंजाब, 9 जेको आहे KPK, 12 सिंध ऐं जेको आहे 3 बलूचिस्तान, इहे 40 GB मेंबर हूंदा आहिनि। जी सर, इहो ॿुधाइजो हिन वक़्त ताईं पाकिस्तान इंजीनियरिंग काउंसिल केतिरा जेके गोल्स आहिनि उहे अचीव कया आहिनि, ऐं कहिड़ा इशूज़ आहिनि जंहिंखे अॻिते मज़ीद बहितर करण जी ज़रूरत आहे, इम्प्रूवमेंट आणण जी ज़रूरत आहे? ॾिसो त तक़रीबन 1976 खां एक्ट जे तहत पाकिस्तान इंजीनियरिंग काउंसिल वजूद में आई, पर सॉरी टू से अॼु ॾींहं ताईं पाकिस्तान इंजीनियरिंग काउंसिल जेके उन जो मेन स्टेक होल्डर आहिनि इंजीनियर्स, उन जे मसाइल ते अञा ताईं एड्रेस न करे सघी आहे। ऐं आहे मूंखे उन्हनि में चवण में को आर महसूसु नथो थिए त वॾे में वॾो अंग अनएम्प्लॉयमेंट जो आहे। उन खां पोइ अनएम्प्लॉयमेंट जेकॾहिं उनखे कुझु एम्प्लॉयमेंट मिली बि वञे थी त उहो बिलो 17 ग्रेड जो तइदाद बि काफ़ी हद ताईं आहे। अचो वरी जेकॾहिं इन खां मथे 17 ग्रेड खां मथे आहिनि त उन्हनि खे ऐं उन्हनि खे सभिनी खे टेक्निकल अलाउंस नथो मिले, जेको करंटली टेक्निकल अलाउंस 1.5 बेसिक जे बराबरि आहे। सिंध खां अलावा KPK, पंजाब
बलोचिस्तान में प्रोविंशियल इदारनि खे त मिली रहियो आहे मोस्टली, पर फीडरल इदारनि में मोर देन 90% मिले ई कोन थो। इहा बि हिकिड़े क़िस्म जी नाइंसाफ़ी आहे त इक्वलिटी न आहे त जॾहिं कुझु में मिले थो, जॾहिं त सिंध जो चीफ मिनिस्टर मुराद अली शाह बि हिकु सिविल इंजीनियर आहे ऐं हशमत लोधी साहब जो क्लास फेलो बि आहे। इहो आहे। ऐं इन खां अलावा अचो त सर्विस स्ट्रक्चर जेको मंज़ूरु थी चुको आहे पर उहो इम्प्लीमेंट बि न थियो आहे। इम्प्लीमेंट न थियो आहे, उन में वॾे में वॾो इहो आहे त टाइम स्केल प्रमोशन नथा थियनि ऐं इंजीनियर इदारनि जो जेको हेड आहे उहो ॿाहिरियों थो वरितो वञे, जेको पाकिस्तान इंजीनियरिंग काउंसिल जो मेंबर ई न हूंदो आहे। उहो कीअं थो करे सघे? जेकॾहिं तव्हां मैनेजमेंट जो को माण्हू आणो आहे त उन जे अंडर में को रखो ॿियो जेको उनखे हेड न करे पर उन इंजीनियर मेंबर जे जेको उनजो हुजे हेड उन जे अंडर ई कमु करे रहे। इहे मसाइल आहिनि जेके अॼु ॾींहं ताईं अञा। सर, हिते पाकिस्तान में ख़ासि तौर ते हिते इंजीनियर्स तमामु घणा आहिनि, पर अनफॉर्चुनेटली जॾहिं बि को इंफ्रास्ट्रक्चर जो मसइलो हुजे या को मैकेनिकल इशू हुजे या कॾहिं बि को प्रॉब्लम हुजे त उते जेके आहिनि फॉरेन जे इंजीनियर्स खे तरजीह ॾिनी वञे थी ऐं हिते नथी ॾिनी वञे। इहो छाजे करे? इन जे पुठियां कहिड़ा सबब आहिनि? इन में वॾे में वॾो जेको आहे त इहो ई आहे त असांजो जेको सिलेबस आहे उहो दुनिया जे मतिलबु मुक़ाबले जो ॾांहें जेको यूनिवर्सिटीज़ में ऐं इंजीनियर्स खे पढ़ायो थो वञे उहो आहे ई कोन उन लेवल जो, त उहो उन सां कॉम्पीट ई नथो करे। ऐं ॿिए में वॾे में वॾो ॻाल्हि इहा आहे त इंजीनियर्स जॾहिं उन सां कॉम्पीट न कंदो त उहो कीअं उन सां करे सघंदो? खोड़ो साहब, तव्हां ॿुधाइजो त वोटिंग जे हवाले सां ई जेके चूंडूं थियूं आहिनि उन्हनि में छा वाक़ई फ्री एंड फेयर इलेक्शन्स हुआ या धांधली हुई, छा हुयो? उन हवाले सां थोरो वोटिंग जे हवाले सां ॿुधायो। ही इंजीनियरिंग काउंसिल जे तारीख़ में पहिरियों दफ़ो जेको थियो आहे त 4 कलाक ऑनलाइन वोटिंग न थी सघी, जंहिं करे हज़ारे इंजीनियर वोटिंग मां रहिजी विया। हिन वक़्तु टोटल वोटिंग जेका आहे 3,68,000 हुई इंजीनियर्स जी, उन मां सिर्फ़ु 31,568 इंजीनियर वोट ॾेई सघिया ऐं ॿिया एतिरा रहिजी विया। टोटल मुल्क में 10% माण्हू रुगो वोट ॾेई सघिया, 90% इंजीनियर वोट न ॾेई सघिया। इन खां अलावा कराचीअ में रेशो ॾिसबो त सिर्फ़ु 5% माण्हू वोट ॾेई सघिया। TEP पैनल जे सलीम जावेद साहब इल्ज़ाम लॻाया आहिनि, जेको चेयरमैन जे उहिदे लाइ इलेक्शन विढ़ियो हुयो। उन चयो त 4 कलाक जेका डिसरप्शन थी उन में उन जे बदिले में मैन्युअल जेको आहे वोटिंग कराई वई, जंहिंमें धांधली नज़र अचे थी ऐं उन डिमांड कई आहे त इन जी इन्वेस्टिगेशन कई वञे, न त असां लीगल तौरु फाइट कंदासीं, कोर्ट में बि वेंदासीं ऐं विढ़ंदासीं। पर उन्हनि इहो चयो आहे त जेके असांजे पैनल जा उहिदेदार कामयाबु थिया आहिनि उहे हाली कसम खणंदा ऐं पंहिंजे वर्क कंदा, पर इन सां गॾु केस बि लड़ंदा। जी नवाज़ खोड़ो साहब, इहो बि ॿुधाइजो रजिस्ट्रेशन जे हवाले सां बि कुझु इशूज़ आहिनि जेके इंजीनियर्स फेस कनि पिया या इदारनि में कुझु इशूज़ आहिनि, त उन हवाले सां थोरो ॿुधायो उनखे कीअं बहितर करे सघिजे ऐं कीअं इम्प्रूवमेंट आणे सघिजे। रजिस्ट्रेशन जे हवाले सां तमामु घणा मसइला आहिनि। इंजीनियरिंग काउंसिल पास आउट शागिर्दनि खे तमामु घणो परेशान करे रही आहे। उते पॉलिटिक्स ग्रुप एतिरा वधी विया आहिनि, उन्हनि जो इंटरफेरेंस शागिर्दनि खे हू कुझु अहमियत ई नथा ॾियनि। दाऊद कॉलेज ऑफ इंजीनियरिंग जे स्टूडेंट 2009 में डिग्री पास कई, उनखे अञा ताईं रजिस्ट्रेशन हुन न ॾिनी आहे। 63 इंजीनियर उहे बेरोज़गार वेठा आहिनि। इन खां अलावा कुझु वक़्तु अॻु में 500 इंजीनियर अफेक्ट थिया, कुझु फाइनल ईयर में डिग्री छॾे हलिया विया ऐं कुझु पास थिया त उहे बेरोज़गार आहिनि, अञा ताईं उन्हनि खे जॉब नथी मिले, छो त इंजीनियरिंग काउंसिल जो लाइसेंस ज़रूरी आहे कंहिं गवर्नमेंट जॉब हासिलु करण लाइ। इंजीनियरिंग काउंसिल खे घुरिजे त शागिर्दनि खे अहमियत ॾे, रुगो पंहिंजी सियासत में न अचे ऐं इहा ग्रुप ऐं धड़ाबंदी ख़तमु करे।
हिन वक़्तु इहो केस बि हली रहियो आहे 63 इंजीनियर्स जो मुहसब आला जे ऑफिस में, जंहिं उनखे डायरेक्शन ॾिनी आहे त इहो मसइलो जल्दी हल कयो। पर 2 सालनि खां वठी उहो मुहसब आला खे सदाईं चवंदा था अचनि त असां बसि जल्दी हल कंदासीं। मुहसब आला उन्हनि खे चयो बाबा डेट ॾियो, कॾहिं कंदो? बसि हर दफ़े चवनि था जल्दी कंदासीं जल्दी कंदासीं, हर 2-3 महीने लेटर लिखनि था पर का डेट नथा ॾियनि। इहा हिकु वॾी नाइंसाफ़ी आहे ऐं मेल एडमिनिस्ट्रेशन आहे। इन ख़िलाफ़ु सख़्तु कार्रवाई कई वञे त जीअं 63 इंजीनियरनि जो फ्यूचर बची सघे ऐं उन्हनि जा ॿार तालीम हासिलु करे सघनि ऐं गवर्नमेंट जॉब इंजीनियरनि खे मिली सघे। जी ठीकु आहे। ज़ैनुल आबिदीन खोड़ो साहब, अवां ॿुधायो हाणे जेके नवां उहिदेदार चूंडिया आहिनि, छा उहे बहितरी आणे सघंदा या उहे इशूज़ जेके आहिनि उहे ई साॻा रहंदा? छो जो मसइला त हर इदारे में हर जॻह ते आहिनि, पर उन्हनि खे बहितर करण लाइ उहो विल पावर घुरिजे। छा ही जेके नया उहिदेदार आहिनि उहे हाणे बहितरी आणे सघंदा? हाणे जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त सीनियर वाइस चेयरमैन इंजीनियर डॉक्टर हशमत सरोज हशमत लोधी साहब सां इहे जेके मूं मसाइल तव्हां सां बयानु कया उन्हनि ते कमिटमेंट थी आहे त इंशा अल्लाह ताला इहे तव्हां रिज़ॉल्व कंदव त असां तव्हां सां गॾु हूंदासीं। हिन में हिकिड़ो अॻोड़े मैंशन न करे सघियुसि, जेको आहे प्राइम मिनिस्टर फैमिली पैकेज आहे, तंहिं तहत केतिरा ई इंजीनियर ऐं इन खां अलावा ॿिया बि जेको जंहिंजो फादर एंड मदर डाइट थी करे फोत थी चुको आहे, दौरान सर्विस उन्हनि खे जॉब मिली आहे, उहे कॉन्ट्रेक्चुअल आहे। लॉ जे हिसाब सां 90 डेज़ कंप्लीट थियण खां पोइ उहो रेगुलर थी वेंदो आहे। इहो छो नथो थिए? इन मसइले ते असांखे गौर करणु घुरिजे ऐं इंशा अल्लाह ताला असीं उमेद कयूं था हशमत लोधी सरोज हशमत लोधी साहब खां त इंशा अल्लाह इहे मसइला हल कंदो। बाक़ी जेको ॿियो आहे त पंहिंजे पाकिस्तान इंजीनियरिंग काउंसिल फॉर्म सां जेका उन्हनि जी कंदो आहे रजिस्ट्रेशन वग़ैरह, उन्हनि में बि काफ़ी मसाइल आहिनि। जेके इंजीनियरनि खे एम्प्लॉयमेंट थींदी आहे उन्हनि खे बि लमसम थी कई वञे मोस्टली। इहा बि हिकिड़ी इनलीगल आहे जेको आहे। इन मसइले ते पाकिस्तान इंजीनियरिंग काउंसिल खे उथारणु घुरिजे त इहो छो थो कयो वञे, न त उन फॉर्म जी रजिस्ट्रेशन ख़तमु कई वञे। ॿियो सिलेबस जे हवाले सां आहे त सिलेबस बि तमामु पुराणो आहे, जंहिंजे करे असांजे इंजीनियर्स खे ॾाढो मुक़ाबिलो करण लाइ सख़्तु परेशानी थिए थी। उन में प्रैक्टिकल हुजणु ज़रूरी आहे। बिल्कुलु तव्हां ॻाल्हि सही कई ज़ैनुल आबिदीन साहब। ईअं ई आहे, असांजी यूनिवर्सिटीज़ में ख़ासि तौर ते थियरी घणी इस्तेमालु थिए थी पर प्रैक्टिकली न आहे। ऐं जॾहिं इंडस्ट्रीज़ में जॉब वग़ैरह जे लाइ माण्हू अप्लाई कनि था पिया त उते प्रैक्टिकली जेको कमु आहे उहो तमामु घणो मैटर थो करे। पर हींअर जेका सूरत हाल आहे, ख़ासि तौर ते वॾियूं वॾियूं जेके यूनिवर्सिटियूं आहिनि मुल्क जूं, उते जेके नौजवान आहिनि डिग्री खणनि था, पोइ बि उन्हनि खे नौकिरी नथी मिले। इहो बेरोज़गारी जो मसइलो आख़िर हल कीअं कजे? जेके इंजीनियर हाई फाई फीस भरे, एॾी अनअफोर्डेबल फीस वॾी मुश्किल सां भरे करे बि यूनिवर्सिटी मां हासिलु कनि था डिग्री, पोइ बि उन्हनि खे रोज़गारु नथो मिले। उहे ब्रेन ट्रेन करे या त फॉरेन हलिया वञनि था या उहे वरी कंहिं ॿी फील्ड ॾांहुं परस्यू कनि था। उन में इहो आहे त हिन इंजीनियरिंग काउंसिल खे इहो रखणु घुरिजे त आख़िरी जेको डिग्रीअ जा 6 महीना रहनि था उन जी इंडस्ट्रीज़ सां एफिलेशन ऐं इंटर्नशिप हुजणु खपे, ताकी उन जी इंडस्ट्रीअ सां तालुक़ु वधिजे ऐं उनखे इंडस्ट्रीज़ खे बि पाबंद कयो वञे त उहे असांजे इंजीनियर्स खे एम्प्लॉयमेंट ॾींदा। फ़र्ज़ु करियो जेकॾहिं हर इंडस्ट्रीअ जी हिकिड़ी आहे कंपनी जेका बि आहे उन जी फैक्ट्री घटि में घटि 10% रेशो एम्प्लॉइज़ जो इंजीनियर्स खे रखंदी। इहो हिकिड़ो रखंदा त मुंहिंजे हिसाब सां इन में काफ़ी असांजी बहितरी अची सघे थी। ऐं ॿियो वॾे में वॾो इहो आहे त आर्टिफिशियल इंटेलिजेंस हिकिड़ो वॾो किरदारु आहे, उन में इंजीनियर खे सुघड़ कयो वञे ताकी उहो उन इंडस्ट्रीअ जो ज़रूरत बणिजे। ऐं ज़रूरत जेसिताईं बेसिकली तालीम जेका बि आहे हुनर सां गॾु सिख्या सां बग़ैर बिल्कुलु बेकार आहे मुंहिंजी नज़र में। जेका इम्पॉर्टेंट आहे जी 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 मेडिकल शोबे में जेको आहे सो
शागिर्द पास कनि था उन्हनि खे हाउस जॉब ॾिनी थी वञे, ट्रेनिंग ॾिनी थी, बिल्कुलु। उन खां पोइ उनखे जॉब मिले थी। पर इंजीनियरिंग सेक्टर में इहो न आहे। इंजीनियरिंग सेक्टर में बि जेके नवां पास आउट आहिनि उन्हनि खे हाउस जॉब ॾिनी वञे ऐं त जीअं उहे नौकिरी करे सघनि। पाकिस्तान इंजीनियरिंग काउंसिल इन मसइले ते बिल्कुलु ख़ामोश आहे ऐं को आवाज़ नथी उथारे। इन शोबे में जेको पाकिस्तान इंजीनियरिंग काउंसिल ठीकु आहे, वॾी महिरबानी ज़ैनुल आबिदीन खोड़ो साहब ऐं इंजीनियर नवाज़ खोड़ो साहब अवां असांखे टाइम ॾिनो। नाज़रीन, तव्हां ॾिठो पाकिस्तान इंजीनियरिंग काउंसिल जे हवाले सां जेके चूंडूं थियूं हुयूं उन खे पाण डिस्कस कयोसीं। असां सां गॾु पैनलिस्ट मौजूदु हुआ, अवां उन्हनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी ऐं इन सां गॾु प्रोग्राम जो जेको वक़्तु आहे उहो पुॼाणी ते पहुतो। मूंखे ॾींदा इजाज़त, अल्लाह निगहबान।